अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधायूं था त सिराणी ऐं बदिन जे विच में बादीपुर वटि जेको ही पाणी जा 5-6 नांदूं पयूं आहिनि ऐं हिन बुज़ुर्ग जे बारे में जेको ही एॾो वॾो सवाबु खटे ऐं पाणी पीआरण जो केतिरो वॾो सवाबु आहे। पाणी पीआरण जो बेइंतिहा सवाबु आहे। आज़ान ॾियण ऐं पाणी पीआरण, कंहिंखे उञायल खे पाणी पीआरण वॾो सवाबु आहे। जो करबला जे मैदान में जेको इमाम हुसैन सां प्यासो हुयो ऐं उनखे कंहिं पाणी कोन पीआरियो, उन खां पोइ हिन जो सवाबु वॾो थी वियो आहे। हीअ नादूं रखियो वेठो आहे। हीअ बुज़ुर्ग जेको आहे हीअ अधु सिंध पूरी अब्दुल सत्तार टालपुर अधु सिंध पूरी हिन जेको आहे पंधु गुज़ारी। पोइ हीअ सॼी सिंध जेका अधु सिंध पूरी हिन जेको आहे से साइकिल ते हलियो। हिन शादी कोन कई, हिन पंहिंजी ज़िंदगी अलाह ऐं अलाह जे रसूल जी सुपुर्द करे छॾी ऐं हिन दीन जी ख़िदमत कई आहे। ऐं दीन जी ख़िदमत करण सां गॾोगॾु माण्हुनि जी बि ख़िदमत कंदो आहे। रस्ते में जेको तव्हां ईंदो मटींदो आहे उहो हिन जो पाणी गिलास, हिकिड़ो शख़्स अगरि पाणी जो गिलास पी वञे थो त उनखे केॾो सवाबु मिले थो। हिते त हज़ारे माण्हू रोज़ु पाणी पीअंदा, गाॾियूं पीआरींदा, ॿारनि तां बचनि तां जेको माण्हू मटे थो हिते बीह पाणी। असीं त बदिन निकिरंदा आहियूं त चवंदा आहियूं वाह फलाणे हली पाणी पीअंदासीं, त उते साफ़ु सुथिरो जॻह हूंदो आहे, गिलास धोतल हूंदा आहिनि, नलको। ऐं हीअ बुज़ुर्ग जेको आहे वॾी महिनत करे थो। हीअ अकेलो आहे, हिन शादी न आहे कई, पर हिनखे हीअ शख़्स जेको आहे जज़्बाती आहे। ऐं जेको शख़्स जज़्बाती हूंदो आहे उहो शख़्स सचो हूंदो आहे। शायदि हीअ बुज़ुर्ग आहे, छो त हिनखे कॾहिं बि हिकु जॻह ते मज़ो न आयो। तव्हां सिंध जी तारीख़ खणी ॾिसो, जेके बि औलिया वली अमल कामल आया उन्हनि किथे बि हिकु जॻह ते पंहिंजो आस्थानो कोन ठाहियो। हीअ बुज़ुर्ग पंहिंजी हिकु जॻह ते आस्थानो कोन ठाहींदो आहे। त हिकु जॻह ते महिनत करे 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 उजरो ठाहे महिनत करे 2-3 साल महिनत करे वरी हिनखे जलाल अची वेंदो आहे, जज़्बो अची वेंदो आहे। इहो तो सॼो मिटाए खाक करे वरी हले वेंदो आहे, वरी वञी कंहिं ॿिए हंधि कचहरी कंदे कंदे हिनखे कावड़ अची वेंदी आहे। कावड़ इन करे ईंदी आहे, उहो अकेलो आहे ऐं उहो अलाह जी हुन में इबादत में ज़िंदगी गुज़ारी आहे, सचो आहे। दिलि हिन माण्हू जी साफ़ु आहे। जंहिं माण्हू जो दिलि साफ़ु आहे उनखे जल्दी गुसो बि अची वेंदो आहे, जल्दी कावड़ अची। बहरहाल हिन शख़्स जेको पाणी पीआरण वारो जेको हिन बंदोबस्तु करे रखियो आहे मुसाफ़िरनि जे लाइ, हीअ बहितरीनु आहे। जज़ाकल्ला, अलाह साईं हिनखे हुनजो अजर ॾींदो, अलाह साईं हिनखे अञा बि कामयाबु कंदो। अलाह साईं हीअ बुज़ुर्ग आहे, ऐं हुनखे बुज़ुर्ग सॾियां थो छो त हीअ जज़्बाती आहे ऐं सचो माण्हू हमेशह जज़्बाती हूंदो आहे। ख़ुदा